मोदी सामीन अस्सलामु अलैकुम व्यूअर्स, मां उम्मीद थो कयां तव्हां ख़ुशि हूंदो। मां पंहिंजे यूट्यूब चैनल में हमेशह अंग्रेज़ी अदब ते वीडियोज़ जेके आहिनि अपलोड कया आहिनि ऐं रिसेंटली हिकिड़ो सिंधी में अपलोड कयो। पर असांजी कोशिशि आहे त अंग्रेज़ी अदब सां गॾोगॾु असीं सिंधी अदब खे बि कवर कंदा हलूं ऐं अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मार्केट में जेके नवां ताज़ा किताब अचनि था उन्हनि जो तारफ़ तां असां कराईंदा हलूं, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त किताबनि जे सिफ़नि जे अंदर में ॾाहप जा कहिड़ा रंग भरियल हुजनि था। ये काइनात जेका ख़ूबसूरत आहे, जेका हसीन आहे, जेका सुहिणी आहे, जेका पुरनूर आहे, ये काइनात उन में किताबनि जी कहिड़ी दुनिया आहे। किताब इंसान जी ज़िंदगी संवारे थो, किताब इंसान जो ख़ासि दोस्त आहे। किताबनि खां सवाइ इंसानी ज़िंदगी कमज़ोर, ख़ाली ऐं बेकार हुजे थी। किताब इंसान खे शऊर जी दुनिया जो तारफ़ कराईंदा आहिनि। किताब इंसान जी शऊरी परवरिश कंदा आहिनि। किताब अव्हांखे उहो कुझु ॾींदा आहिनि जेको पूरी दुनिया तव्हांखे न ॾेई सघंदी आहे। किताबनि सां दोस्ती इंतिहाई ख़ूबसूरत दोस्ती जो नालो आहे। मार्केट में रोज़ नवां किताब छपजनि था, उहे साइंटिफिक किताब आहिनि, टेक्नोलॉजी जे हवाले सां बि आहिनि, सफ़रनामा बि आहिनि, प्रोज़ जा किताब बि आहिनि, कहाणियुनि जा मजमूआ बि आहिनि। पर अॼु असीं जंहिं किताब जो तारफ़ अव्हां सां कराईंदासीं उन किताब जो नालो आहे सपना सूरज किरणा। सपना सूरज किरणा हिकिड़ो ख़ूबसूरत किताब आहे जेको नाले वारे शाइर साईं ज़ाहिद शेख जो आहे। ज़ाहिद शेख साहब पंहिंजी शाइरी सां बेहद प्यारु करे थो। ज़ाहिद शेख साहब तमामु कदावर शख़्सियत जो मालिक आहे। ज़ाहिद शेख साहब जी शाइरीअ जा जेके किताब आया आहिनि उन में वायूं सिंधूअ जायूं, जीवन गीत ख़ुशीअ जा ऐं ॿिया खोड़ सारा किताब आहिनि। पर हीउ जेको किताबु आहे इहो मुकमल तौर ते पूरीअ तौर ते ग़ज़लनि जो मजमूओ आहे। हिन में 128 सिफ़ा आहिनि, ख़ूबसूरत टाइटल आहे ऐं किताब जो बैक टाइटल लिखियो आहे साहिल आज़ाद साहब ऐं किताब नओं न्यापो एकेडमी जे सरवाण इनाम अब्बासी साहब छपरायो आहे। किताब में कुल 128 सिफ़ा आहिनि ऐं 115 सिफ़नि ते ग़ज़ल मौजूदु आहिनि। 115 ग़ज़ल इन किताब में मौजूदु आहिनि ऐं बाक़ी जेके ॿिया किताब जा सिफ़ा आहिनि उन्हनि में ज़ाहिद शेख साहब पंहिंजे पारां जो नोट लिखियो आहे। किताब जो मुहाग हसन शेख लिखियो आहे ऐं अहिड़े तरीक़े सां जेको बैक टाइटल आहे उहो साहिल आज़ाद साहब लिखियो आहे। किताब जी अर्पना ज़ाहिद शेख साहब लिखियो आहे त हीअ किताब मां दुनिया जे समूरनि सुहिणनि छोकिरियुनि जे नाव कयां थो। हीअ शाइरी जो किताबु आहे, शाइरी जी पंहिंजी दुनिया आहे, शाइरी जा पंहिंजा रंग आहिनि। शेख अयाज़ चयो हो त मुंहिंजे ज़हन में शाइरी जूं सिटरूं ईअं हलंदियूं आहिनि जीअं किंजर ऐं मंछर में आड़ियूं टुॿी हणंदियूं आहिनि। हीअ किताब जेको ख़ूबसूरत किताबु आहे, नवाण सां भरियल किताबु आहे। ज़ाहिद शेख जी शाइरी फ़नी फ़िक्री हवाले सां ॾाढी ख़ूबसूरत आहे, ॾाढी वणंदड़ आहे। कहर जी मंज़र निगारी आहे ज़ाहिद शेख जी शाइरी में। ज़ाहिद शेख साहब पंहिंजे पारां में लिखे थो शाइरी, मौसीक़ी ऐं मुसवरीअ जे फ़न जा अहसास ऐं जज़्बा कंहिं बि इंसान खे कुदरत जे ॾिनल ॾात तौरु नसीब थींदा आहिनि। इहे फ़न सिखी बि सघजनि था पर ॾात इन्हनि खे वधीक सघारो बणाईंदी आहे। ज़ाहिद साहब चवे थो त हर शाइर जी शाइरी सुठी न हूंदी आहे, हर शाइरी सुठी न हूंदी आहे, पर का सिट इंसान जे अंदर में लही वेंदी आहे। ऐं जॾहिं मां पंहिंजा किताब मार्केट में आणींदो आहियां, मां चाहींदो आहियां त मुंहिंजी उहे चंद सिटरूं पढ़ंदड़नि जे दिलि में लही वञनि ऐं उन्हनि जे दिलि में मूंखे प्यार, इज़त ऐं मान मर्तबो मिले। इन खां सवाइ ॿी कहिड़ी हासिलात थी सघे थी। ज़ाहिद शेख साहब जी सुञाणप मजमूई तौर ते इनकलाबी शाइर तौरु आहे, पर उन्हनि सां गॾोगॾु उन रुमानियत में बि भरपूर आज़मायो आहे, भरपूर निभायो आहे। सरमद सिंधी ऐं ज़ाहिद शेख जो जेको तालुक़ु रहियो आहे ॾाढो मुहबतुनि भरियो। माण्हू चवंदा आहिनि त ज़ाहिद शेख जी शाइरी सरमद खे अॻिते वठी वई, के चवंदा आहिनि त ज़ाहिद शेख साहब सरमद जो आवाज़ु ज़ाहिद शेख खे अॻिते वियो। ॾाढा लाज़िमी मलज़ूम जेके आहिनि किरदार रहिया आहिनि। ज़ाहिद शेख साहब जी जेका तरबियत आहे, जेका अदबी तरबियत आहे, जेका सियासी तरबियत आहे, उहा घणी भाङे नाले वारे सियासतदान, तख़लीकार, नंढे कड़ जे अॻुवाण साईं रसूल बख़्श पलीजे जी सोबत में थी ऐं उन जूं जेके गॾिजाणी हूंदियूं, जेके प्रोग्राम हूंदा हुया, उन में घणो करे ईअं थींदो हो त पहिरियां ज़ाहिद शेख साहब खे साईं रसूल बख़्श पलीजो चवंदो हो त ज़ाहिद पहिरियां तव्हां पंहिंजो
मशहूरु नगमो मशहूरु कलाम जेको आहे ओ कातिल बदिलो वठंदासीं यार खून जे कतरे कतरे जा ॻायो त पोइ वरी जेको आहे मां पंहिंजी तकरीर शुरू कंदुसि। पलीजो साहिबु ज़ाहिद शेख सां बेइंतहा मोहबत कंदो हो, प्यारु कंदो हुयो ऐं कलाकनि जा कलाक ज़ाहिद शेख साहिब सां गॾु वेही करे ॿुधाईंदो हो त शाइरी जा मौज़ू कहिड़ा हुजणु खपनि, शाइरी में जवानी कीअं अचे, कीअं माण्हुनि खे अट्रैक्ट कजे, कीअं तव्हांजो पैगाम हिकिड़ो यूनिवर्सल लेवल ते पहुचे। ऐं पलीजो साहिबु कॾहिं कॾहिं ॿाहिरां आयल दानिश्वरनि, सहाफ़िन, शाइरनि, अदीबनि ऐं सियासतदाननि खे ज़ाहिद शेख जी शाइरी तर्जुमो करे अंग्रेज़ी में ॿुधाईंदो हुयो। मानायत तख़लीकार ऐं नाम्यारे शाइर साईं अदल सूमरे ज़ाहिद शेख जे किताब जीवन गीत ख़ुशीअ जा जे बैक टाइटल ते लिखियो आहे, ज़ाहिद शेख सिंधी ॿोलीअ जो निहायती मक़बूल रोमांस ऐं मज़ाहिमत जो शाइर आहे। संदसि इनकलाबी ऐं मज़ाहिमती शाइरी सुरीलनि आवाज़नि वसीले सॼी सिंध में गूंजंदी रही आहे। ज़ाहिद पाण बि सुरीलो आहे, शाइरी तख़लीक़ करे थो, शाइरी ॻाए थो, इन करे संदसि तख़लीक़ में रवानी आहे। संदसि गीत पढ़ी ऐं ॿुधी महसूसु कजे थो त ॼण ॻाए लिखिया विया हुजनि। ज़ाहिद शेख जी शाइरी में बेइंतहा मुसीक़ियत आहे, छो त हू पाण कलाकार आहे, कलाकार सां गॾोगॾु शाइर आहे ऐं काफ़ी धुनियूं ज़ाहिद शेख साहिब पाण ठाहियूं आहिनि जेके आवाज़ टीवी ते, सिंध टीवी ते ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ फ़नकारनि, वॾी लेवल जे फ़नकारनि उहे धुनूं ॻायूं आहिनि जेके ज़ाहिद साहिब पाण कंपोज़ कयूं आहिनि। ज़ाहिद शेख साहिब जो किताब जॾहिं छपियो घावनि मथां गुल, उनजी महूरती तक़रीब कराची में रिथी वई। उन महूरती तक़रीब जी सदारत कंदे जग मशहूरु शाइर ताजल बेवस चयो हो, ज़ाहिद शेख जूं हीअ वायूं पढ़ण खां पोइ मुंहिंजी दिलि चवे थी जेकर हीअ वायूं मुंहिंजूं हुजनि हा। इहो वॾो ट्रिब्यूट आहे, इहो वॾो जेको आहे हिकिड़ो ख़राज तहसीन आहे, को वॾो तख़लीक़कार हिकिड़े शाइर खे ॿुधाए, शाइर खे मनसूब करे। उनखां अलावा ज़ाहिद शेख जेका शाइरी आहे उनजा ॾाढा ख़ूबसूरत अहसास आहिनि। ज़ाहिद शेख रोमांस, इनकलाब सां गॾोगॾु तसौफ़ जो लाड़ो बि रखे थो पियो। ख़ासि करे हिन किताब में तसौफ़ जो रंग असांखे चिटो अचे थो, नुमाया नज़र अचे पियो। ऐं जेके तसौफ़ जा रंग आहिनि, मिसाल तौरु संदसि शाइरीअ में, मिसाल मां उनजे मुहाग में लिखियो आहे त हिन भेरे संदसि शाइरीअ में तसौफ़ जो लाड़ो बि कर खयूं बीठो आहे। संदसि शाइरीअ में थी सघे थो पहिरियां बि किथे इन क़िस्म जो अक्स आयो हुजे, पर मुंहिंजी नज़र मां न गुज़रियो आहे। ज़ाहिद शेख जी शाइरीअ जे वण मां, ज़ाहिद शेख जी शाइरीअ जे वण में तसौफ़ जी टारी जो फुटणु हिकु सुठो सवण आहे। यकतारे जी तार चवे थी तूं ई आहीं तूं ई तूं, मन में जाती पाए तई सम्झ में सारी कुन फयकून। यकतारे जी तार चवे थी तूं ई आहीं तूं ई तूं, मन में जाती पाए त ईंदी सम्झ में सारी कुन फयकून। मन में वेही पाण कराए सारा ॾोह सवाब असां खां, हाणे छाजे लए घुरी थो जानी कुल जवाब असां खां। कातिब तूं आ, कलम बि तूं आ, आकिल तूं आ, इल्म बि तूं आ, पाण लिखाई पाण पाए भूरल सारा बाब असां खां। या पंहिंजो मन रब राम करे ॾिस, पाण खे पाण सलाम करे ॾिस। ज़ाहिद शेख जी शाइरी में कुन फयकून, पंहिंजो मन रब राम, पाण खे पाण सलाम, कातिल, मक़तूल, हाकिम, महकूम, इहे सभई तसौफ़ जा इस्तारा आहिनि। इन खां अलावा ज़ाहिद शेख जी शाइरी जो ही जेको ग़ज़लनि जो मजमू आहे, मां चाहींदुसि त इन मां कुझु शयूं अव्हां सामाईन ताईं पहुचायां, अव्हां नाज़रीन ताईं पहुचायां। ज़ाहिद चवे थो, हीअ मशहूरु ग़ज़ल आहे ज़ाहिद शेख जो जेको सरमद सिंधी बि ॻायो, तो सिवा ॾींहुं ॾुखियो राति ज़हर जहिड़ी आहे, तो सिवा ॾींहुं ॾुखियो राति ज़हर जहिड़ी आहे, ही जुदाई बि त कातिल जे कहर जहिड़ी आहे। तुंहिंजो हर अंग हसीं लफ़्ज़ आहे शाइर जो, तुंहिंजो हर अंग हसीं लफ़्ज़ आहे शाइर जो, सूंहं तुंहिंजी बि कविता जे बहर जहिड़ी आहे। वाह, तोमें उम्मीदूं रखी प्यार जूं वेठा आहियूं, तोमें उम्मीदूं रखी प्यार जूं वेठा आहियूं, तुंहिंजी कावड़ बि क़यामत जे पहर जहिड़ी आहे। वाह वाह ज़ाहिद साहिबु। मोह मोड़े तूं मरोड़े थो कढी साह मिठा, तुंहिंजे नेणनि जी उछल ॻाट गहर जहिड़ी आहे। अॼु ॾिसणु जहिड़ो रहियो आ न अव्हां लाइ ज़ाहिद, अॼु ॾिसणु जहिड़ो रहियो न आ अव्हां लाइ ज़ाहिद,
दिल जी हालत कंहिं बर्बाद शहर जहिड़ी आहे। इन खां अलावा ज़ाहिद साहब जो हीअ बि ॾाढो मशहूरु ग़ज़ल आहे जेको अब्दुल्ला बलोच जेको आहे हिकिड़े प्राइवेट चैनल ते ॻायो आहे। हसीन चहिरे मथां ज़ुल्म जो निकाब न ॾे, हसीन चहिरे मथां ज़ुल्म जो निकाब न ॾे, पिरी असांजे अखियुनि खे इहो अज़ाब न ॾे। हसीन चहिरे मथां ज़ुल्म जो निकाब न ॾे, पिरी असांजे अखियुनि खे इहो अज़ाब न ॾे। जवानी आहे सनम चंड रात जो सपनो, जवानी आहे सनम चंड रात जो सपनो, को नाव इश्क जो ॾे हुस्न खे हिजाब न ॾे। वाह ज़ाहिद साहब, कहर जी मंज़र निगारी आहे, ॾाढा ख़ूबसूरत इमेजिस ॾिना आहिनि, अक्स ॾिना आहिनि अवां पंहिंजी शाइरीअ में। तो मुंहिंजो अर्ज़ु ॿुधो अणॿुधो करे बि छॾियो, तो मुंहिंजो अर्ज़ु ॿुधो अणॿुधो करे बि छॾियो, चपनि जी मुर्क घुरी तम अखियुनि में आब न ॾे। वाह, बिना शबाब जी हर पेग पाप थो सम्झां, भरे ॾे ज़हर जो प्यालो रुखो शराब न ॾे। ही ज़ख़्म झीर सूर दर्द पंहिंजे ज़ाहिद खे, सामाईं ॾिसो केॾी ख़ूबसूरत माना ॿोली ज़ाहिद साहब इस्तेमालु कई आहे। ही ज़ख़्म झीर सूर दर्द पंहिंजे ज़ाहिद खे, प्लीज़ महिरबान साईं मिठा जनाब न ॾे। वाह, ही ज़ख़्म झीर सूर दर्द पंहिंजे ज़ाहिद खे, प्लीज़ महिरबान साईं मिठा जनाब न ॾे। ही ज़ाहिद शेख साहब जी ॾाढी रुमानवी शाइरी आहे। ऐं उनखां अलावा ज़ाहिद साहब ओ कातिल बदिलो वठंदासीं खां वठी करे जेका ॿी शाइरी कई आहे, हूअ नेठि तचणी आहे रत छाण जे होलनि में, का मौज त मचणी आहे महिराण जे छोलनि में, आवाज़ असांजे खे दीवार छा रोकींदी, के जिस्म रहिया पंहिंजा क़ैदी बंदि खोलनि में। अॼु ॿार था बंधड़नि में अमड़िन खां पुछनि रोई, मिलंदी त कॾहिं मिलंदी सम्झायो त लोलनि में। इहो ज़ाहिद साहब जो इनकलाबी रंग आहे, मज़ाहिमती रंग आहे। उनखां अलावा हीअ जेको मां ग़ज़ल पढ़ां पियो, इन में बि उन में इनकलाबी झलक आहे। तुंहिंजी ठीकु वॾाई कोन्हे, तुंहिंजी ठीकु वॾाई कोन्हे, मुंहिंजी ॻाल्हि अजाई कोन्हे, सिंध जो नाव मिटाइण वारो कोई ॼाओ ॼाई कोन्हे। इन में इनकलाब जी ख़ुशबू आहे। सिंध जो नाव मिटाइण वारो कोई ॼाओ ॼाई कोन्हे, कीअं कराची आऊं छॾींदुसि, कीअं कराची आऊं छॾींदुसि, पंहिंजी आहे पराई कोन्हे। जेका झांगड़ियुनि में ईंदी, जेका झांगड़ियुनि में ईंदी, सोच उहा सा आई कोन्हे। हीअ असांजी हिकिड़ी सोच खे बि पधिरो करे थो ज़ाहिद साहब, त असां कीअं हुजणु खपूं ऐं असां उन लेवल ते अञा न पहुची सघिया आहियूं। ॻाट जबर जो ॻरंदो ज़ाहिद, ॻाट जबर जो ॻरंदो ज़ाहिद, रहणी हीअ ॾाढाई कोन्हे। उनखां अलावा चाहत आॾो चाहत वारी छोली घुरिजे थी, सोणी सचे प्यार जी मिठड़ी ॿोली घुरिजे थी। नेण असांजा निकिता आहिनि सूंहं जी ॻोल्हा में, नेण असांजा निकिता आहिनि सूंहं जी ॻोल्हा में, हुस्न जे रंगनि वारे दिलि खे होली घुरिजे थी। ज़ाहिद साहब कमाल जी शाइरी आहे अवां जी। मां तव्हांजो फ़ैन आहियां ज़ाहिद साहब, मां तव्हां सां ॾाढो प्यारु कंदो आहियां, तव्हांजी शाइरी मूंखे वणंदी आहे। वफ़ा ते घणनि शाइरनि जेको आहे शाइरी कई आहे, ख़्याल ॾिना आहिनि, पर हीअ बि ॾाढो ख़ूबसूरत ग़ज़ल आहे ज़ाहिद शेख साहब जो। ज़ाहिद साहब चवे थो, वफ़ा जी ॻाल्हि कयो था वफ़ा कंदा बि कयो, वफ़ा जी ॻाल्हि कयो था वफ़ा कंदा बि कयो, वफ़ा त प्यार जो हक़ आहे अदा कंदा बि कयो। वफ़ा जी ॻाल्हि कयो था वफ़ा कंदा बि कयो, वफ़ा त प्यार जो हक़ आहे अदा कंदा बि कयो। जॾहिं जॾहिं बि मिलो था ॾेई था ज़ख़्म वञो, जॾहिं जॾहिं बि मिलो था ॾेई था ज़ख़्म वञो, असांजो ख़ैरु आहे पंहिंजी दवा कंदा बि कयो। अव्हां जी मुर्क ग़ज़ब जो सुरूर ॾींदी आहे, अव्हां जी मुर्क ग़ज़ब जो सुरूर ॾींदी आहे, जीअण लाइ थी घुरिजे अता कंदा बि कयो। अज़ल खां इंतज़ार जा अज़ाब था भोॻियूं, अज़ल खां इंतज़ार जा अज़ाब था भोॻियूं, वसल जी राति जी हिकिड़ी सख़ा कंदा बि कयो। पिरीं जे नींहं जो नातो ॻंढियो था ज़ाहिद सां,
वाह। पिरी जे नींह जो नातो ॻंढियो था ज़ाहिद सां, वफ़ा जे लेखे वाइदा पक्का कंदा बि कयो। वफ़ा जी ॻाल्हि कयो था, वफ़ा कंदा बि कयो। वफ़ा त प्यार जो हक़ आहे, अदा कंदा बि कयो। नाज़रीन, किताब जे बैक टाइटल ते साईं साहिल आज़ाद लिखे थो, ज़ाहिद शेख सिंधी ॿोलीअ जो हिकु अहिड़ो नौजवान शाइर आहे जंहिं तमामु नंढी उमिरि खां लिखणु शुरू कयो ऐं नौजवानीअ जे पहिरियनि ख़ूबसूरत बहारुनि में खेसि एॾी वॾी शोहरत मिली जेका तमामु ख़ुशनसीब शाइरनि खे मिलंदी आहे, जेका तमामु घटि ख़ुशनसीब शाइरनि खे मिलंदी आहे। सिंध जे हर शहर, हर ॻोठ, हर वस्ती, हर वाहण में रहंदड़ हर बाशऊर सिंधीअ खे ज़ाहिद जा गीत, ग़ज़ल ऐं वायूं ईअं यादि आहिनि जीअं स्कूल जे हर होशियारु शागिर्द खे पंहिंजो सबक़ु यादि हूंदो आहे। मोज़िज़ सामीन, 128 सिफ़नि ते मुश्तमिल हिन किताब जी क़ीमत 300 रुपया रखी वई आहे ऐं हीअ किताब जेके बि शाइरीअ सां मुहबत कनि था, जेके बि शाइरी जो रमज़ूं सम्झणु चाहिनि था, जेके बि शाइरीअ सां प्यार कनि था, शाइरी जा दीवाना, शाइरनि जा प्रस्तार, उहे हिन किताब खे ज़रूरु पढ़नि। हीअ ॾाढो यादगारु किताबु आहे। हिन किताब जी क़ीमत कुल 300 रुपया रखी वई आहे ऐं हीअ किताब अव्हां जी ज़ाती लाइब्रेरी में ज़रूरु हुजणु खपे। असीं चाहियूं था त जेके सिंधी में किताब छपजनि था, इंशाअल्लाह ताला अंग्रेज़ी में जेके किताब छपजनि था या उर्दू में किताब छपजनि था, उहे बि जेके लेटेस्ट किताब मार्केट में अचनि था, असीं उन्हनि ते बि किताबनि जो तबसरो पेश कंदासीं। ऐं असांजी ख़्वाहिश आहे त नौजवान नस्ल में किताबनि सां जेका दोस्ती घटिजी वई आहे इंटरनेट ॿियनि सहूलियतुनि व्हाट्सअप जे करे या फेसबुक या समाजी राब्तनि जूं जेके वेबसाइट्स आहिनि उहे पंहिंजा हिते अहमियत रखनि थियूं, उन्हनि जी अहमियत का इनकारी न आहियूं असां, पर नौजवान दोस्तो किताबनि सां प्यार करे ॾिसो, तव्हांजी ज़िंदगी में हिकिड़े ख़ूबसूरत बाब जो इज़ाफ़ो थींदो।